बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुहतरम नाज़रीन, अॼु असांजे हिन नशिस्त जो उन्वान आहे बातिल फ़िरक़, बातिल फ़िरक़ा, बातिल गुरूह। हक़ीक़त इहा आहे त क़ौम, मिलत या मज़ाहिब या अॼुकल्ह जूं जेके सियासी पार्टियूं आहिनि, जेके बि दुनिया जो निज़ाम हले थो, इन्हनि सॼे निज़ाम में हर गुरूह वटि हिकु आइन ऐं हिकु मंशूर हूंदो आहे। पोइ जॾहिं दुश्मन चाहींदो आहे त इन्ही क़ौम खे, इन्ही गुरूह खे नुक़सानु पहुचाइजे, इन्ही खे तबाह बर्बाद कजे, उहो कोशिश कंदो आहे इन्ही गुरूह खे, इन्ही जे अफ़रादनि खे इन्ही जे आइन ऐं मंशूर तां हटाइजे। जॾहिं आइन ऐं मंशूर तां हटे गुमराही जो रस्तो अख़्तियार कंदा त यकीनन उन्हनि वटि सवाइ तबाही जे कुझु बि न हूंदुनि। अहिड़े नमूने सां तमामु जेके मज़ाहिब या जेके अदयान आहिनि, उन्हनि में बि इहे ई कोशिश कई थी वञे। जीअं दीन मुबीन इस्लाम में तव्हां ॾिसो त दुश्मन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ फ़िरक़नि खे इस्लाम में दाख़िल करे छॾियो। हर फ़िरक़े खे को न को मंशूर ऐं ग़लति नज़रियो ॾेई इस्लाम में दाख़िल कयो वियो ताकी हिकु मख़सूस गुरूह खे इस्लाम जे दायरे मां अलॻि करे सघिजे। इहे जेके अॼु जे दौर में ही गाली, ही तफ़वीज़ जे नज़रिए वारा, अली रब, अली अल्लाह, आइमा खे राज़िक चवण वारा, एतिरे ताईं बि अॼुकल्ह इहे गुस्ताख़ मिलनि था जो हिकु मलऊन हिकु किताब लिखी करे चवे थो त नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक, ख़ुदावंद मुताल बि कुझु बि न आहे, आइमा जो मुहताज आहे। यानी इहे जेके मलऊन आहिनि, उन्हनि मंझां मुख़्तलिफ़ अफ़राद चूंडिया था वञनि जेके हिकु हिकु नज़रियो खणी आस्ते आस्ते क़ौम जे दिमाग़ में फिट कनि था। अॼु उन्हनि बातिल फ़िरक़नि मंझां हिकु शइ अॻियां पेश कंदासीं, उहो फ़िरक़ो आहे क़दरिया। हिननि खे बि इस्लाम में ईअं ई दाख़िल कयो वियो। हिननि जो नज़रियो हिननि खे कहिड़ो ॾिनो वियो आहे? नज़रियो इहो आहे त ख़ैर ऐं शर अल्लाह जी तरफ़ खां आहे। यानी अगरि तव्हां नेकी कयो था त उहो बि तव्हांखे ख़ुदावंद मुताल पियो थो कराए, अगरि तव्हां बुराई कयो पियो था, गुनाह कयो पियो था, उहो बि तव्हांखे ख़ुदावंद मुताल पियो थो कराए। लिहाज़ा तव्हांजो उन में को बि ॾोह न आहे। यानी अहिड़े क़िस्म जो नज़रियो ॾेई मुस्लमाननि खे इन शइ ॾांहुं गामज़न कयो पियो थो वञे त बाबा तव्हां जेको बि कयो था अल्लाह तव्हांखे पियो थो कराए, तव्हांजे हथ में कुझु कोन्हे, लिहाज़ा तव्हां जेको बि कयो तव्हांखे गुनाह कोन्हे। लिहाज़ा हीअ बेहयायूं, बदकारियूं, बुरायूं, चोरियूं, हीअ फुर लुट, हीअ जेके बि तव्हां कुझु बि कयो सभु तव्हांखे ख़ुदा पियो थो कराए। अहिड़े नज़रिए रखण वारनि जी न सिर्फ़ु अॼु जा आहिनि, आइमा जे दौर में बि हुआ ऐं इन्हनि जी मज़म्मत बि कई वई। जीअं मुहक़िक़ अब्बास कुमी पंहिंजी किताब सफ़ीनतुल बिहार में जेका सही हदीस करार ॾेई रवायत नक़ल कई त लअन अल्लाहुल क़दरिया अला लिसान सबईन नबियन, त अल्लाह तबारक व तआला इन क़दरिया जे नज़रिए रखण वारनि ते 70 नबियनि जे ज़ुबानुनि तां लअनत कराई आहे। ऐं अॻिते हली पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हदीस बि नक़ल कनि था, जंहिंमें फ़रमाइनि था इहे जेके क़दरिया वारा आहिनि, इन्हनि जे मुतलिक़ पैगम्बर इस्लाम फ़रमायो अल क़दरियत मजूस उम्मती, त मुंहिंजे उम्मत में मुस्लमान सॾाइण वारनि में बि कुझु मजूसी जेके आहिनि उहे क़दरिया वारा आहिनि। यानी क़दरिया नज़रिया रखण वारा मिसले मजूस आहिनि, मजूसी आहिनि उहे अफ़राद। उन्हनि जो दीन मुबीन इस्लाम सां कंहिं क़िस्म जो ताल्लुक़ न आहे। ऐं इन नज़रिए जा जेके ख़राबियूं पैदा थियनि थियूं, मसलन तव्हां अगरि इन नज़रिए ते अॻिते हली जॾहिं बहस कंदव त तव्हांखे इहे अफ़राद इहे दलीलूं ॾींदे नज़र ईंदा त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शहीद थियणु उहो बि ख़ुदा जी तरफ़ खां हुयो, यज़ीद मलऊन जो इमाम अलैहिस्सलाम खे शहीद करण बि ख़ुदा जी तरफ़ खां हुयो। लिहाज़ा ॿिन्हिनि तरफ़नि में त को बि गुनाह न आहे। यानी इन नज़रिए जो पासो वठी अड़ वठी उहो यज़ीद मलऊन खे बेगुनाह साबित करण जी कोशिश कंदा आहिनि। ऐं हक़ीक़त इहा आहे त इहो हिकु बातिल फ़िरक़ो आहे। ख़ुदावंद मुताल नबियनि जे ज़ुबाननि तां उन्हनि ते लानत कराई आहे ऐं पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि आलिहि वसल्लम जन बि इन्हनि खे पंहिंजी उम्मत जो मजूसी करार ॾेई करे इन्हनि खां बेज़ारी अख़्तियार कई आहे। लिहाज़ा दुआ आहे ख़ुदावंद मुताल खां असांखे अहिड़नि बातिल फ़िरक़नि, इन्हनि जे अफ़कार,
इन्हनि जे सोच ऐं इन्हनि जे शर खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं असांजे नौजवान खे इहा तौफ़ीक़ ॾे तूं दीन मुबीन इस्लाम जो सही मुतालो करे इन जे सही मंशूर ते हली करे इस्लाम जो नालो सरबुलंद कनि ऐं पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत संवारे पैगुंबर इस्लाम ऐं आइमा अलैहिस्सलाम जे अॻियां सुरखुरू थी उथनि। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।